सिंधी शह ज़ोर सिंधी विख चोर त मां कुर्बान थियां हर रहज़न जो सिंध दुश्मन जो कंध कोर त मां कुर्बान थियां। मूं पंहिंजे ज़िंदगी में उन ॻाल्हि खे शिद्दत सां पे महसूस कयो त धरतीअ सां इश्क जो जज़्बो दुनिया जे ॿियनि मिड़नी रंगनि ऐं खसाकिन खां तमामु उत्तम ऐं सघारो थिए थो। मूं फितरत जे रंगीन खां वठी इंसानी सूंहं ताईं जे सहर में रही करे बि अहिड़ो उजरो फ़िक्र लाइक़ अहसास जज़्बो कीन पातो जेको मूंखे हमेशह सिंध सां इश्क वारे एहसास में पातो आहे। छाकाणि जो इंसानी हुस्न ऐं फितरत जो अनीक रंगा रंगियूं पंहिंजी जाइ ते पर धरतीअ जे दीन जो रिश्तो लाज़वाल ऐं अमर थिए थो। हालांकि इंसान सूंहं जंहिंसां अंस वारो एहसास जॾहिं पंहिंजे रूज़ ते पहुचे अगरि सजणनि मां साणिह जी सचाई जी वसियत नथो माणे त पोइ उहो जज़्बो जोला बणिजी कॾहिं बि दवाम हासिल नथो करे सघे। फ़ानी हुस्न जी दिलरुबा पंहिंजी जाइ ते पर लाफ़ानी धरतीअ जे हुस्न ऐं हक़ीक़त जी सचाई कॾहिं बि लिकी नथी सघे। उहो ई कारण आहे जो भिटाई साईं GM सैयद शेख अयाज़ वग़ैरह पंहिंजे ॾात ऐं ॾांहुं फ़िक्र ऐं फ़ुलसफ़े खे दवामी बणाए पंहिंजे मज़ाजी मोहबतनि खे हक़ीक़त ॾांहुं मुंतक़िल कयो। सजन खे साणिह जे रूप पसीदा अमर थी विया। उन अमरता जी अमृत खे महसूस करण या पाइण लाइ हक़ीक़त जी वाट वठणु लाज़िम शर्त आहे। उहा ई हक़ीक़त जी वाट सिर्फ़ ऐं सिर्फ़ धरती जे सीने मां ई फुटी निर्वार थिए थी। अहिड़ी वाट जंहिं ते ग़ुलामी जो ग़िलाफ़ हराम आहे, जंहिं ते लातालकी अणॼाणाई अनफरादी आज़ादी जो तसवर गदारी काए रहता जहिड़ा ख़्याल ख़ामी पिंजरे सड़े रखे, जंहिं ते वफ़ादारी सचाई इज्तमाही आज़ादी क़ौमी इश्क ऐं हुस्न जा पका पुख्ता क़दम ऐं महू सफ़र रही सघनि था। उन शऊर जूं लाटूं भिटाईअ जे जलाल लाट मां अॼोकी सिंध ताईं पहुचाइण में मर्द मुजाहिद अॼु जी सिंध जो सचो खरो मंधार सिंध जे नई तारीख़ जो बेमिसाल सरबो साईं GM सैयद ई आहे, जंहिं भिटाई जहिड़ो आला शाहकार ऐं अमर शाइर जी शाइरी खे वसी माना ॾेई माण्हुनि जे जोड़ियल मख़सूस महदूद हदनि मां उनखे कढी पंहिंजे असुल मनसब वारे मुक़ाम ते पहुचाए भिटाई खे क़ौमी शाइर तौरु शनासा कराए संदसि ॾात जे अजरनि मोतनि खे धरती जे झोली में सौगात तौरु सोणी ससवी मारवी वग़ैरह खे जदीद सिंध जे आज़ादी जे अरॾनि किरदारनि ऐं जिदोजहद जी अलामत बणाए सिंध जी आज़ादीअ जी तहरीक में शरीक करे छॾियो। सिंध खे पंहिंजे असुल सुञाणप ॾेई हिन सिंधी क़ौम खे आलमी असूलनि तहत दुनिया में भरपूर नमूने सां जीअण जो फितरी सबबु जोड़े ॾिनो आहे।
उहो ई कारण आहे जो मूं जहिड़ो हिकु नंढड़ो माण्हू बि सैयद जे फ़िक्र ऐं फ़ुल्सफ़े जी रोशनी में पंहिंजे देस खे ॾिसे थो ऐं उन शऊर ते फ़िक्र कंदे शाइरी जी जोति धरतीअ जी बदसूरत ऊंदाही हालतुनि में रोशन रखण जो साहस रखे थो। शऊर ते फ़िक्र कंदे शाइरी जी जोति धरतीअ जी बदसूरत ऊंदाही हालतुनि में रोशन रखण जो साहस रखे थो। इहा ई ॻाल्हि मूं लाइ वॾो गुरूह रखे थी त मां भिटाई शाह इनायत मखदूम बिलावल होश मोहम्मद शिदी दोदे सूमरे राजा ॾाहर ऐं साईं जी GM सैयद वारी राह जो पांजीड़ो आहियां। मारुअड़ा झांगियड़ा दिलदार बे मुंहिंजा किरदार बे मुंहिंजे गीतनि जा मारुअड़ा किरदार